नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू भुरगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त मसू भुरगड़ी भरिसां ॻोठ खोथरियो बादशाह जो 3 ॾींहनि वारो उर्स मुबारक मल्हायो वियो, जंहिंमें अक़ीदतमंद मुरीदनि वॾे तादाद में शिरकत कई है। दरगाह गादी नशीन पीर रुस्तम शाह दरगाह ते चादर चाढ़े दुआ घुरी उर्स मुबारक जी तकरीब की शुरुआत कई। मेले में सूफियाणे महफ़िल के सूफ़ी रागी फ़कीर हाशिम चंड राग गाए महफ़िल के झुमाए छॾियो, जॾहिं त मेले में झूला मिठाई जा दुकान रांदीका ख़ूबसूरती नमूने सिंगारिया विया। मेले में सिंध जी सकाफ़त मलाकड़ो पिण करायो वियो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं इलाइक़नि खां आयल मल पहलवाननि हिस्सो वठी खूब दाद हासिल कई है। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे दरगाह जे गादी नशीन पीर रुस्तम शाह चयो आहे त औलिया इकराम जूं दरगाहूं अमन प्यार भाईचारे जो सबक़ ॾियनि थियूं। असां मुसलमान पंहिंजूं नफ़रतूं ख़त्म करे हिकु थी वञूं, इहो ई हिननि बुज़ुर्गनि जो पैगाम है। वधीक चयो आहे त पीर खोथरियो बादशाह दरगाह केतिरा ई साल पुराणी तारीख़ी दरगाह जिते हर साल साईं जो उर्स मुबारक मल्हायो वेंदो है। इन मौके ते मेले में अब्दुल सत्तार चंड, गुलाम हुसैन चंड, हाजी शबीर रंग, फ़कीर मोरियो चंड ऐं ॿियनि दरगाह ते पहुंची दुआ घुरी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।